त जॾहिं तयार धरतीअ जा महिमार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार थींदा। जॾहिं तूं ऐं मां बि असां थी पियासीं ऐं असां सां गमखार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार थींदा। अञा साह आहिनि सलीबनि ते टंगियल, अञा साह आहिनि सलीबनि ते टंगियल ऐं सलीबनि जा टुकड़ा जॾहिं चार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार थींदा। ऐं जॾहिं हू लुटेरा वठण वोट ईंदा, जॾहिं हू लुटेरा वठण वोट ईंदा उन्हनि ते बि जूतनि जा वसकार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार थींदा। ऐं सवाल जे पुछण ते न काफ़र हू चवंदा, सवाल जे पुछण ते न काफ़र हू चवंदा, मुला कूड़ खां अॻु शर्मसार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार थींदा। ऐं घणा मस्जिदुनि खां थी स्कूल पवंदा, घणा मस्जिदुनि खां थी स्कूल पवंदा ऐं न्याणियुनि पढ़ाइण लाइ बेदार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार थींदा। ऐं मस्जिद जो चंदो ऐं मस्जिद जूं मानियूं, मस्जिद जो चंदो ऐं मस्जिद जूं मानियूं पिनण खां ई नंढड़ा ॿार जॾहिं पिनण खां ई आजा नंढा ॿार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार। ऐं जॾहिं देश मोजे जा अदीब शाइर कौलनि ऐं फैलनि में हमवार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार थींदा। जॾहिं देश जा ई समूरा इदारा रिश्वत सिफारिश का बेज़ार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार थींदा। ऐं जॾहिं देश मोजे जा मज़दूर हारी, जॾहिं देश मोजे जा मज़दूर हारी संदे देश जा पाण मुख्तियार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार थींदा। हुते पल हू मुहन कंदा मौज ॾींहर, हुते पल हू मुहन कंदा मौज ॾींहर ऐं थरनि ऐं परनि में बि वसकार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार थींदा। ऐं पत्थरनि खां वध थींदी मिट्टीअ जी पूॼा, पत्थरनि खां वध थींदी मिट्टीअ जी पूॼा ऐं मिट्टीअ सां माण्हू वफ़ादार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटणहार थींदा। ऐं धरतीअ जे सभिनी गदारनि जा आदिल, धरतीअ जे सभिनी गदारनि जा आदिल सरेआम फाहीअ